नवा खे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है। उबावड़ो में डोहन की दुनिया छे पेश पयल धाड़ेल जीजल जेल में आज़ाद थियण खां पोइ मारिजी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अपडेट क्यों पिया त अली दूंधो जेल के साथियों से मिलण लाइ इस्लामाबाद वियो, जिते मुबैना मुकाबले में मारिजी वियो। सिंध हुकूमत पारां अली दूंधो के सिर ते 5 लाख रुपया इनाम रखियल हो। अपडेट पिया अवांखे उबावड़ो में डोहन की दुनिया छे पेश पियल धाड़ेल जेल में आज़ाद थियण खां पोइ मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं उबावड़ो में मुज़फ़र चाण का। मुज़फ़र आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी, उबावड़ो भरसा रोटी कचे जो रवासी उत्तर जो अगूणो बदनाम धाड़ेल अली दमदू इस्लामाबाद मुबैना पुलिस मुकाबले में मारिजी वियो आहे। याद रहे तो अली दमदू उत्तर सिंध जो बदनाम धाड़ेल रहियो आहे, जंहिं जे सर की कीमत सिंध हुकूमत पारां 5 लाख रखियल हुई। जंहिं बाद पेश थी पाणो मुरादो पेश थी जेल काटी ऐं उन खां पोइ आज़ाद थी वियो। हींअर जो पंहिंजे दोस्त जे घर पठाण ॾे पंहिंजो इस्लामाबाद मिलण वियो, जिते पुलिस जी दावा आहे त मुबैना मुकाबले में मारिजी वियो आहे ऐं जंहिंजो लाश वारिस खणण विया आहिनि ऐं लाश खणी पिया अचनि। जी, महिरबानी जी मुज़फ़र आगाह करण लाइ।